साहब कुंवार के वठण आयो आहे। न वठण न सिर्फ़ ॿुधाइण आयो आहे। न मोकल वठण आयो आहे। मोकल छाजी मोकल? मोकल ईअं कोन मिलंदी, दरख़्वास्त लिखी ॾे। जी दरख़्वास्त? छॾ अफ़सा, छो थी कढी मूंखे तंग करी? अमी असांखे तंग कोन था कनि, जॾहिं ॾिसो त वठण लाइ बीठो आहे। चङो चङो न थी न तूं भली वञ, मां सदोरी खे ॿुधाए छॾींदसि। महिरबानी बेगम साहिबा, महिरबानी। जी न, सदोरी खे न ॿुधाईंदासीं ऐं न ई तोखे मोकल मिलंदई। त पोइ छा थींदो? हाणे छा थींदो? तूं फिकर न कर रतन, पर तोखे मोकल घुर्जे छो? इन करे जो ॿुधानी हाणे ॻाल्हि ॿुधो, प्रोग्राम ही आहे त सुभाणे हर को जल्दी उथंदो, तयारु थींदो ऐं पंहिंजो पंहिंजो सामान खणी हली गाॾीअ में वेंदो। वैन त बुक थी वेंदी? यस, फॉर फुल डे। वेरी गुड। हाँ, इहो त सभु ठीकु आहे, पर नाश्तो त करे हलंदासीं न? यस, नाश्तो त करे हलंदासीं, पर लंच उते ई तयारु कंदासीं। पर पिकनिक जी जॻह सुठी अथव? तूं बि सफ़ा का चरी आहीं, हिकु स्पॉट थोरो ई हूंदो आहे, जंहिं जाइ ते मज़ो आहे उते ई पंहिंजो डेरो हूंदो, जेकॾहिं स्पेस हुजे त मज़ो अची वञे। नहीं, मूं वटि त गिटार आहे, ऐं उहो खणी हलंदसि। पोइ प्लीज़ हाणे तरो ऐं वञो पंहिंजनि पंहिंजनि कमरनि में, मूं मिस्किन खे आराम करणु ॾियो। नो नेवर नेवर। पोइ मुंहिंजी तरफ़ां वञी पुठी मारो मूंखे छा? चौथी बाबा जी दीदी साहिबा, केॾां पियो वञे? कुझु बेगम साहब जो थोरो सामान बाज़ार में वठिणो आहे। हाणे बाज़ार जो कमु बि तूं कंदे, पोइ घर जो केरु कंदो? मूंखे ॾे, ड्राइवर खां घुराए थी वठां। न दीदी साहिबा, मूंखे पंहिंजी बि का शइ वठणी आहे, बसि मां अॼो थो अचां। चङो जल्दी अचिजे, जी मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। जी दीदी साहिबा। नाज़िक बीबी त कमरे में आहे न? जी हा। लिपस्टिक छो न ॾेखारी? वारा हथ त कोन मोकिलियो अथसि। माफ़ करे कुंवार, थोरी देरि थी वई, दोस्तनि मुर्गे छॾे कोन। फेरुख साहब छा था चओ? जेका आउं चवां पियो सा तूं ॿुधे पई न? फेरुख साहब आउं सदोरी आहियां, सदोरी। ये मूंखे ख़बर आहे तूं थधोरी आहीं, थधोरी। ये स्टाइल कहिड़ा चेंज कया अथई? ये डेकोरेशन बिल्कुलु तब्दील लॻी पई आहे। फेरुख साहब, तव्हांखे ख़बर न आहे छा? मुंहिंजी शादी थी वई आहे। हलो, ॾाढो ॾुख थियो। ॾुख? कंहिंजो ॾुख? तुंहिंजे घोट जो। अञा त वीचारे जा खेॾण जा ॾींहं हा, हुन वीचारे खे कहिड़े वेधन में अची विधो अथव? फेरुख साहब, मुंहिंजे घोट खे वेचारो न चइजो, हुनजो नालो त नदीम आहे, नदीम। लहीम शहीम, अरे मार पवई कंहिं कुराड़े पोड़े सां त कोन वञी फाथी आहीं। ॾिस फेरुख साहब, कुराड़ो न चवंदा कयोसि, अलाह जमार ॾेसि, हू त जान जमाण आहे, जान जमाण। चङो हाणे हीअं कर, हिकिड़ो कोप चांहि जो गरमा गरम मूंखे ॾे ऐं वञी जिमी साहब खे मुंहिंजे अचण जो इतला कर। हाज़ुर फेरुख साहब, हाणे ई थी चाहियां। तुझे जगे के चंदन आदमी खुश खैरा ए बाबा पुष्पा चङो जोड़ बताड़ो खैर वे यार एतिरा ॾींहं तो चक्कर ई कोन लॻायो असांखां कावड़े लही जा। कोई दिली न करे। अरे सोना तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो हर फंक्शन तोखां सवाइ बिल्कुलु ब्रेकआउट हो, वीरान हो। हर वक़्तु पहुंचो यादि ख़ुदा जो। हाणे तो यादि ई रहिजी वञो। हा अरे सोना तोखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजो कमु केतिरो वधी वियो आहे।
सोचम पे तो को पां बेजी रखा पर हाणे तूं अची वई मुंहिंजो जिबी मुंहिंजो दोस्त मुंहिंजो यार मूंखे कंहिं ॻाल्हि जी का परवाह कोन्हे जमील ओ जमील जमील ओ जमील जमील हो ना हाँ हाँ तव्हां खे सुञाणो मां हिनखे चङी तरह सुञाणा कुझु साल मूंसां गॾु रहियो आहे तव्हां सां गॾु तूं त मुल्क खां ॿाहिरि वेंदो ॿाहिरि न अंदरि जमील खूनी आहे हिनखे 5 साल सज़ा आहे हले कहिड़े सिलसिले में कंहिं गुंडे जो क़तल कयो आहे हुन में हिनखे 5 साल सज़ा अची वई हुकूमत जे रिआयत सां ऐं हिनजी पंहिंजी क़िस्मत सां उहा बाक़ी सज़ा माफ़ थी वई हेलो नाज़िश पे ॻाल्हायां हेलो बाजी अरे अच्छा तूं अमित कीअं आहे सभु ठीकु आहिनि तूं ॿुधाए बाजी बाजो कीअं आहे अच्छा ॾिस तूं तारीख़ खे बाजो बाजो न चयो हू नाराज़ थो थिए पंहिंजी नंढड़ी भेण खां केरु नाराज़ थींदो आहे छा न अञा त न आयो आहे अलाए छो देरि कई अथसि अची वेंदो तूं दिलि जाए कर हेलो नाज़िश पे ॻाल्हायां हेलो बाजी अरे अच्छा तूं अमित कीअं आहे सभु ठीकु आहिनि तूं ॿुधाए बाजी बाजो कीअं आहे अच्छा ॾिस तूं तारीख़ खे बाजो बाजो न चयो हू नाराज़ थो थिए पंहिंजी नंढड़ी भेण खां केरु नाराज़ थींदो आहे छा न अञा त न आयो आहे अलाए छो देरि कई अथसि अची वेंदो तूं दिलि जाए कर जमील क़तल छो कयो हो मूं पुछियो त जमील क़तल छो कयो हो मूंखे छो पुछियो कीअं क़तल कयो आहे उन खां वञी चवंदा पुछो मूंसां कूड़ छो ॻाल्हायो सारी तव्हां हिन लेखन छो था ॻाल्हायो मूं त तव्हां सां कूड़ कोन ॻाल्हायो आहे पर तो सचुप त कोन ॻाल्हायो
हाणे हक़ीक़त छा आहे इहो अॼु तूं मूंखे ॿुधाईंदीअं। नाज़िश, मां तोसां पियो ॻाल्हायां। अॼु आऊं हक़ीक़त ॿुधण थो चाहियां। बस मूंखे न पुछो, अम्मी कया अॼु किथे न पुछो। तूं उहो ठाहीं तूं आई त मां ईंदो कर न, मूं मेडिकल वारे खे चई छॾियो त दवाऊं वठी ईंदो कर। ठीकु आहे न? हा ख़ैर ताए सोना पघिरी पियो आहीं, का ख़ासि ॻाल्हि आहे छा? जेको बि थियो सुठो कोन थियो। लॻे थो त अञा बि के कुदरत खे जान वठणु आहे। हा मूंखे बि ॿुधाए त ॻाल्हि छा आहे? जेलर अदा तारीख़ जो वाक़िफ़ आहे ऐं हू अदा तारीख़ सां गॾु आहे। मूंखे ॾिसी वरितो अथई। तोखे ॾिसी वरितो अथई त छा थियो? तूं को छोकिरी आहीं छा? तूं सम्झी नथो सागर, हू मुंहिंजे क़ातिल थियण जो ज़िक्र अदा तारीख़ सां ज़रूरु कंदो। त हिन ॻाल्हि जी तारीख़ सां खे ख़बर न हुई छा? न, हुन सां कूड़ ॻाल्हायो वियो त जो मुल्क खां ॿाहिरि वेंदा। त इहा ॻाल्हि आहे। ख़ैर तूं परेशान न थी। भला ॿुध जिमी, हिन यतीम खाने वारे फंक्शन लाइ को आइटम तयारु कयोसीं? न उस्ताद, आउं हर आइटम न करे सघंदुसि। अरे डोंट बी सिली यंग मैन, डोंट बी सिली। इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं त ज़िंदगी में थींदियूं रहंदियूं आहिनि। भला हिननि खां डिॼ थोरी आहे, ईअं हयाती थोरी गुज़रंदी आहे। बाबा दिलि नंढी न कर, अलाह ख़ैर कंदो, सभु ठीकु थी वेंदो। डॉक्टर साहिबा, तव्हांजी फोन आई आहे। अच्छा रूम में। ठीकु आहे। जी अमी, सभु ख़ैरु। अमी, डॉक्टर शैला अची वई, तव्हां ॻाल्हायो। जी अमी। हेलो जी अम्मी जी छो आखिर उहो कुझु थियो न जंहिंजो मूंखे डपु हो। ठीकु आहे, सोचियूं था। ख़ैरु आहे अम्मी, ख़ैरु आहे। आउं अचां थी त पोइ ॾिसूं था। खुदा हाफ़िज़। बेबी साहिबा, धोबी आयो आहे, कपिड़ा ॾेई छॾियो। कपिड़ा धोबीअ खे ॾेई छॾींदसि, पर इहो त ॿुधाए, अॼु सॼो ॾींहुं कुंवार कमरे खां ॿाहिरि छो कोन निकिती आहे? बेबी साहिबा, मूंखे ख़बर कान्हे। मूंखे ख़बर कोन्हे, ख़बर रखंदो कर। तूं हिन घर जो वॾो आहीं। अॻिते ख़बर रखंदुसि बेबी साहिबा। छॾ न दीव, शर्म कर। सुंदरी, तूं मूंखां नाराज़ आहीं छा? नाराज़ कीअं न थियां, सभु पिया तो ते मस्करियूं कनि। पर सुंदरी, इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? कहिड़ी ज़रूरत आहे हर ॻाल्हि करण जी? अॼु हेॾां घुमण वियासीं, अॼु हीअ शइ खाधीसूं। पर सुंदरी, इन खां अॻु तो मूंखे मना बि त कान कई हुई। हर ॻाल्हि मां ई सम्झायां तोखे, तोखे पंहिंजो अकुल कोन्हे। पर हाणे तूं परचीअ कीअं भला सुंदरी? नदीम,
परचण जे लाइ हिकु शर्त आहे। तोखे ख़बर आहे सदोरी, शर्त रखण न ख़राब ॻाल्हि आहे। इहा त ख़बर पवई थी, बसि घुमण फिरण जी सभु ॻाल्हियूं करे थो छॾी। सदोरी हाणे तोसां वाइदो थो कयां न, हे ॾिस नूर भटार जो हाणे कोन ॿुधाईंदुसि।